सकाफत है और हजरत के तो को पेश करने लाए गुजारिश करता हूं मोहतरम जनाब भाई सज्जाद रमजानी साहब वो जिन्हें इसकी सकाफत आज इनका नंबर पर इस्लामी हमारे मोहतरम जनाब सज्जाद बेनबर चाहे मोहतरम जनाब कलीमुल्लाह मुल्क साहब हजरत मौलाना सईद और खालिद साहब के जंग के अजरफ लाला असलम साहब समायत साहब गुजारिश है लाला असलम साहब के मोहतरम जनाब इमदाद और हारिस बिन अजरफ को पेश करना उदय अमर चले साहब खिदमत में अर्ज़ा है और अजरफ को पेश करना हाफिज उबैदुल्लाह नायब कन्वीनर जमीयत तलबा इस्लाम मोहतरम जनाब उदय अमर चले साहब खालिद अहमद कोराई की खिदमत में अर्ज़ा है और अजरफ को पेश करना बाबू या अहमद साहब के खालिद अहमद कोराई साहब अब्दुल सदी अल्लाह अल्लाह के रसूल सलाम गुजारिया मां साईं की खिदमत में अर्ज़ रखूं खावा साईं साहब अम्बिया करम पेश करें नारे तकबीर नारे तकबीर मोहम्मद मुस्तफा ताजदार खत्म नबूवत जिंदाबाद नारे तकबीर हज़रत मौलाना सईद अब्दुल्लाह फलपट साहब बोला शक्कर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। आमद रमजान अल्लाह ताला का दुआ है अल्लाह ताला शल्लत रवाया सांफे रमजान शरीफ के कदर एहतराम करने की तौफीक अता फरमाए। रिवायत अंदर इमाम लंबिया से ने रजब जो महीनो बेकार हो गयो साईं जन रमजान की तैयारी करता अल्लाह ताला का दुआ करंदा अल्लाह असा के रमजान नसीब फरमा। मां भी अल्लाह ताला को दुआ तो क्या अल्लाह ताला चलो खावाई असा के भी रमजान शरीफ नसीब फरमाए। सेहत असा ईमान असा इखलास असा रोजन रखने की तौफीक अता फरमाए। साईं ने फरमाया जने अल्लाह के राजी करने के लिए रमजान जो रोजा रखा वरी वरंदो रमजान इरादो कई तो इंशाअल्लाह हयाती रही तो वरी वरंदे रमजान जा रोजा रखा। इमाम लंबिया से फरमाता तो विच में जो सजे साल जा लफ्ज गुनाह जो अचे तो अल्लाह ताला रमजान के रोजन के रखने के करे उन सजे साल जा गुनाह माफ फरमाए। तो तिन बुजुर्ग ने उनकी तशरीह कई है क्योंकि कबीरो गुनाह तौबा को सवाइ माफ न थींदो तंहिंजे करे उन्हनि चयो त इन में मुराद सगीरा गुनाह पर लफ्ज फी नफसी गुनाह जो मां अल्लाह को दुआ तो कयो त अल्लाह ताला सगीरा कबीरा सब माफ ये रवायत में दुआ तो जय मानू जो मौत जुमे जे दिहाड़े जो या कब्र में जुमे जे दिहाड़े वयो अल्लाह ताला उन को कब्र वालो हिसाब किताब माफ तो फरमाए। ये रवायत में देखो तो मुअख्खर तो माना यो गुजरी वने तो वरी शुरू ये रवायत में दुआ तो जय जो मौत रमजान में थियो अल्लाह ताला उन सा कब्र वालो हिसाब किताब मामलो खत्म को करे केने लिखो तो मुअख्खर तो रमजान गुजरना का पोथी दो जो सिंधिया में चवंदा जो पहिरीं सट खां बची वियो अल्लाह अॻिते उन जे लाइ भलाई थींदी। मां अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला शल तव्हांजी असांखे रमज़ान जो एहतराम करण जी भी तौफ़ीक़ अता फरमाए, रमज़ान जो रोज़न रखण जी भी तौफ़ीक़ अता फरमाए, रमज़ान जो सभई भलाई नसीब फरमाए। भलाई की असांखे ख़बर कोन्हे त रमज़ान में कहिड़ियूं भलायूं उन जो ॼण त निसाब ई असांखे ॼण नथो अचे
केतिरो बि मिसाल ॾिजे ईअं खणी चइजे त बस दरिया जे बंद खे टोड़े छॾियो सॼो इलाइक़ो पाणीअ सां भरिजी वञे अल्लाह जे रहमत वारा जेके न बंद खे मिसाल थो ॾियां अल्लाह ताला हिन में टोड़े थो छॾे माना पूरी काइनात जी रहमत आहे किन बुज़ुर्गनि लिखियो आहे त मुस्लमान सां गॾु गैर मुस्लमान खे बि अल्लाह ताला जी रहमत वेड़े थी वञे रमज़ान जो महीनो मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां असांखे रमज़ान नसीब फरमाए वरी उन जो रोज़न रखण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए मां सम्झां थो तव्हां ॿुधो हूंदो इमाम अल-अंबिया जन जे लाइ हिकिड़े दफ़े जुमे जे ॾींहुं आया मिंबर ते 3 ॾाका साईं जन जे वक़्त में जेको साहिब सुवारो मिंबर पहिरियों साईं जन थोरा कजीअ खे टेक करे जुमो पढ़ायो ख़ुतबो ॾिनो हिकिड़े साहिब सुवारे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह उहो को कमु ॼाणंदो हुजे खे असां रखण को कमु चवंदा आहियूं साईं जन खे अर्ज़ु कई त मां इन कम खां थोरो वाक़िफ़ मुंहिंजी इजाज़त मिले त मां कुर्सी ठाहियां तव्हांजे लाइ जंहिंखे मिंबर था कयो साईं जन इजाज़त ॾिनी मां मदीनतुल मुनव्वर वयुमि उते किन दोस्तनि मूंखे ॿुधायो हज़रत मौलाना अब्दुल गफूर कासमी सिजावल वारा रहमतुल्लाह अलैह कि उन्हनि खे असां जबल जे हिकिड़े पासे ते खणी वियासीं पोइ साईं जन फरमायो त हे उहो इलाइक़ो आहे जितां उन साहिब सुवार अखियूं कपे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ मिंबर ठाहियो हिन इलाइक़े जो हदीस में बयानु अचे थो उहो मूंखे ॾेखारियो त हिन इलाइक़े जे लाइ मौलाना कासमी साहिब निशानदेही कई साईं जन उन्हनि जे ॾाका हुया 3 हिकिड़े ॾाके ते चढ़िया पाण फरमायूं आमीन ॿिए ते चढ़िया पाण फरमायूं आमीन 3 ते चढ़िया पाण फरमायूं आमीन उन में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जंहिं माण्हू खे रमज़ान नसीब थियो ऐं रमज़ान जा रोज़ा न रखे या अल्लाह खे रमज़ान में परचाए न सघियो इहो माण्हू बदबख्त आहे अल्लाह इन खे बेदार आहे जिब्रील फरमाए त मां बि बेदार इमाम अल-अंबिया फरमाए त मां बि इन माण्हू खां बेदार आहियां पाण बि आमीन करे छॾियो माना रमज़ान अहिड़ी शइ आहे उहो माण्हू बदबख्त आहे जंहिंजे मथां रमज़ान अचे पोइ बि ख़ुदा खां माफ़ी न वठी सघे छो त जॾहिं ईअं करे सम्झो त का अड़ सड़ ई कंहिं रहमत खे कान्हे पोइ बि जेकॾहिं कंहिंखे रहमत हासिल न थिए बदबख्त चयो मां अल्लाह खां दुआ कयां अल्लाह ताला चल तव्हां असांखे सम्झ अता फरमाए ऐं रमज़ान जो रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए दोस्तनि प्रोग्राम अचो आमद रमज़ान उन हवाले सां चंद ॻाल्हियूं मूंखे ॿुधायूं शुरूआत कयां थो रब करीम जे नाले सां ला इलाहा जी ज़रब सोहणी दिल सदा हणंदी रहे दिल सदा हणंदी रहे ला इलाहा जी ज़रब सोहणी दिल सदा हणंदी रहे दिल सदा हणंदी रहे रब मिठे जे ज़िक्र में मोमिन ज़ुबान हलंदी रहे मोमिन ज़ुबान हलंदी रहे अल्लाह जो ज़िक्र उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे इंसान जे दिल में हुजे ॻाल्हि सम्झ में अचे थी अलाए कॾहिं कॾहिं माण्हू इहे चवंदा आहिनि त सही बाथरूम में माण्हू वञे पोइ उते कलमो पढ़ी सघे थो हे कॾहिं कॾहिं इहे ॻाल्हियूं चवंदा आहिनि अहिड़ी जाइ ते इहे जातियूं इन ज़िक्र अज़कार जे लाइ न आहिनि पर इन्हनि जायुनि ते बि अलाह खे छॾणो न आहे भला केरु किरी पियो अटे किथे पहुचे त मां कलमो कीअं पढ़ा बाथरूम में न हा हर जाइ ते आहे ॻाल्हि सम्झ में अचे इहे शयूं अलाह जे ज़िक्र खां रुकावट न आहे मजबूर करे ॾाढा दफ़ा न पर पढ़ो त ज़िक्र अज़कार कलमो मोमिन जे हुन ते हुजे इहे करे करे माण्हू चवंदा त गुस्ल हुजे त पोइ कलमो कीअं पढ़े पढ़ो बाबा गुस्ल हुजे बेवज़ू हुजो कलमो अलाह जो ज़िक्र ज़ुबान ते जारी हुजे काई पाबंदी कान्हे ॻाल्हि सम्झो था ॾाढा दफ़ा करे बाथरूम में न बाक़ी पाण खे ख़ाली बि ज़िक्र खां न कजो अलाह ॿुधाए त अलाह ताला हर जाइ ते तौफ़ीक़ अता फरमाए तॾहिं फरमाए त घरवारीअ सां मिलो तॾहिं बि बिस्मिल्लाह करे मिलो अलाह जो नालो वठो इन जाइ ते माण्हू कुझु कंहिंजे को कल्पो न पढ़े पढ़े ॻाल्हि सम्झ में अचे थी अलाह ॿुधाए अलाह सम्झ अता फरमाए ला इलाहा जी ज़रब सोहणी दिल सदा हणंदी रहे दिल सदा हणंदी रहे रब मिठे जे ज़िक्र में मोमिन ज़ुबान हलंदी रहे मोमिन ज़ुबान हलंदी रहे आदत थी वेंदी आहे तबियत बणाए थी मौलाना जोगी साहब हिकिड़े तक़रीर में कई वो मिसाल हिकिड़ो ॾिनई हिकिड़ो माण्हू राज़ो छा खे चवंदा हो ओसारी वारो उहो राज़ो ॾाढो सकरात जो टाइम अची सकरात में शुरू थी वियो माइट में त चवण पिया कलमो पढ़ त कोन जवाब न करे परे न परे इहे पियो बीठो करे मालिक परेशान थी विया ख़बर पई सभिनी खे यार फलाणे खे सकरात आहे
उन जो को मज़दूर गॾु हूंदो हमेशह। अड़े हे उस्ताद इहो टेम अची वियो, हाणे मां तकिड़ो तकिड़ो उहो बि उस्ताद जे मथां आयो, ॾिठे त उस्ताद जी कैफ़ियत मटियल आई, हो कलम चवनि हिन करे ॻाल्हाए पियो। नेठि हिन ॾिठो त भेण उस्ताद जी कैफ़ियत मटियल आहे, हिक में अची ॿी कन में अची थोरो कन जी वेझो करे चयसि त उस्ताद टेम पूरो थी वियो, उस्ताद टेम पूरो थी वियो। हाँ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ईअं हिसाब बर्दाश्त थी वियो। हैरान थिए थी इहा छा ॻाल्हि? उन मज़दूर खे पुछूं त कीअं थियो हे छा थियो? जे उस्ताद जी आदत हूंदी जॾहिं बि कम जो आख़िरी टाइम थींदो पोइ असां मज़दूर चवंदा हुआसीं, को न को मज़दूर चवंदो उस्ताद टाइम पूरो थियो, चवा टाइम पूरो थियो, पोइ चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चई करे पोइ सामान रखंदो। इहा हमेशह हुनजी तबियत बणियल हुई। त माना माण्हू थोरो पंहिंजी तबियत खे कीअं बणाए। मूंखे यादि आहे साईं अब्दुल्ला शाह रहमतुल्लाह अलैह जे मदरसे में हिकिड़ो दोस्त हुयो मोहल्ली साहब, उहो वीचारो मदरसे जो खादिम हो, मखनी बि गोरची बि कंदो, शहर मां वञी करे कुझु सब्जी वब्जी वठी ईंदो मदरसे लाइ। अचानक असां वटि ख़बर आई त उहो एक्सीडेंट थी पियो आहे। एक्सीडेंट थी पियो आहे, मां बि वियुमि, साईं बि हुया, भॼंदा वियासीं, हिनखे खणाए आया अस्पताल। असां बि पहुतासीं अस्पताल, थोरो तवजो अस्पताल में जो आहे त बेहोश हो, धक लॻंदासीं, पर सच ॿुधो त सूरत यासीन पढ़ी वञे पर सही, यासीन सूरत सही बि पढ़ी वञे, क़ुरान शरीफ़ ॿियो आहे त पढ़े सही बि पढ़ी वञे, बेहोशी याद रखे। तबियत जी बढ़ियल हूंदी त पोइ अलाह कंदो इंशाअल्लाह असांजी ज़ुबान तां कलमो यादि अची वेंदो। मां ॿीहर तरक़ी कंदो दोस्तनि खे जेॾी महिल थियो पिया अलाह सां ॻाल्हाए, ला इलाहा जिगर बसोणी दिलि सदा हणंदी रहे, दिलि सदा हणंदी रहे, रब मिठे जे ज़िक्र में मोमिन ज़ुबान हलंदी रहे, मोमिन ज़ुबान हलंदी रहे। शाद कर दिलड़ी अदा रब पाक जे अज़कार सां, रब पाक जे अज़कार सां। शाद कर दिलड़ी अदा रब पाक जे अज़कार सां, रब पाक जे अज़कार सां। वारी बोलड़ी असां दिलि सदा ठरंदी रहे, दिलि सदा ठरंदी रहे। रब मिठे जे ज़िक्र में मोमिन ज़ुबान हलंदी रहे, मोमिन ज़ुबान हलंदी रहे। बस हुजे शामो सहर पंहिंजे लबनि ते ही ज़िक्र, पंहिंजे लबनि ते ही ज़िक्र। बस हुजे शामो सहर पंहिंजे लबनि ते ही ज़िक्र, पंहिंजे लबनि ते ही ज़िक्र। अल्लाह अल्लाह बोली प्यारी, अल्लाह अल्लाह बोली प्यारी, दिल सदा चवंदी रहे, दिल सदा चवंदी रहे। अल्लाह अल्लाह बोली प्यारी, दिल सदा चवंदी रहे, दिल सदा चवंदी रहे। रब मिठे जे ज़िक्र में मोमिन ज़ुबान हलंदी रहे, मोमिन ज़ुबान हलंदी रहे। रिज़्क़ में भी पए थी बरकत रब सदे अज़कार सां, रब सदे अज़कार सां। बस ध्यान तू बिना रिज़्क़ में भी पए थी बरकत रब सदे अज़कार सां, रब सदे अज़कार सां। कारवां हलंदो रहे ऐं लाट भरंदी रहे, लाट भरंदी रहे। रब मिठे जे ज़िक्र में, रब मिठे जे ज़िक्र में मोमिन ज़ुबान हलंदी रहे, मोमिन ज़ुबान हलंदी रहे। रख ज़ुबान मसरूफ़ पंहिंजी रब सदे तूं ज़िक्र में, रब सदे तूं ज़िक्र में। रख ज़ुबान मसरूफ़ पंहिंजी रब सदे तूं ज़िक्र में, रब सदे तूं ज़िक्र में। जीअं ज़ुबान ग़फ़लत गिला, जीअं ज़ुबान ग़फ़लत गिला खां बस अदा बचंदी रहे, बस अदा बचंदी रहे। रब मिठे जे ज़िक्र में मोमिन ज़ुबान हलंदी रहे, मोमिन ज़ुबान हलंदी रहे। ला इलाहा
जिधर बसोनी दिल सदान दी रहे, दिल सदान दी रहे। ज़िक्र रब जो प्या कंदा हिन ही पखी ऐं जानवर, ही पखी ऐं जानवर। ज़िक्र रब जो प्या कंदा हिन ही पखी ऐं जानवर, ही पखी ऐं जानवर। ऐं मच्छी ॾिसो कीअं ज़िक्र सां, ऐं मच्छी ॾिसो कीअं ज़िक्र सां तार थी तरंदी रहे, तार थी तरंदी रहे। रब मिठे जे ज़िक्र में मोमिन ज़ुबान दी रहे, मोमिन ज़ुबान दी रहे। आशिक़ूं साबिर वॾो, आशिक़ूं साबिर वॾो हिन ज़िक्र वारी राह में, हिन ज़िक्र वारी राह में। दिल भी थी रोशन थिए, दिल भी थी रोशन थिए। तस्बीह जीअं सुरंदी रहे, तस्बीह जीअं सुरंदी रहे। रब मिठे जे ज़िक्र में, रब मिठे जे ज़िक्र में मोमिन ज़ुबान दी रहे, मोमिन ज़ुबान दी रहे। ला इलाहा जी ज़रब प्यारी, ला इलाहा जी ज़रब सुहिणी। दिल सदान दी रहे, दिल सदान दी रहे। रब मिठे जे ज़िक्र में मोमिन ज़ुबान दी रहे, मोमिन ज़ुबान दी रहे। महबूब सां दिल मुंहिंजे बैत कई, ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि। मौलाना अब्दुल्ला चांडियो, अल्लाह ताला हुनजी क़ब्र जे मथां कहिड़ो रहमत अमीन नाज़िल फरमाए। हे हुन जा बोल है। महबूब सां दिल मुंहिंजे बैत कई, ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि। मूंखे मुरसल जे आसना जो कसम, सदा मदह मोहम्मद गाईंदुसि। जंहिंखे मालिक अर्श घुरायो, जंहिंजो अर्श मथां पयो सायो। जंहिंखे मालिक अर्श घुरायो, जंहिंजो अर्श मथां पयो सायो। चयो मौला तोखे घुरायो हथ में, अॻे पोइ न तुंहिंजे घुराईंदुसि। चयो मौला तोखे घुरायो हथ में, अॻे पोइ न तुंहिंजे घुराईंदुसि। महबूब सां दिल मुंहिंजे बैत कई, ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि। मूंखे मुरसल जे असना जो कसम, सदा मदह मोहम्मद गाईंदुसि। जहिड़ो सूरत में तहिड़ो सीरत में, तहिड़ो हिकमत इल्म बसीरत में। जहिड़ो सूरत में तहिड़ो सीरत में, तहिड़ो हिकमत इल्म बसीरत में। अहिड़ो कोन थियो न को थियणो आहे, अहिड़ो कोन थियो न को थियणो आहे। न को अहिड़ो कंहिंखे भाईंदुसि, अहिड़ो कोन थियो न को थियणो आहे। न को अहिड़ो कंहिंखे भाईंदुसि। महबूब सां दिल मुंहिंजे बैत कई, ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि। न को शम्स कमर न सितारनि में, नई गुल थो लभे गुलज़ारनि में। न को शम्स कमर न सितारनि में, नई गुल थो लभे गुलज़ारनि में। गुल बोल समूरो जहान थको, तूं मां कीअं अहिड़ो लभाईंदुसि। महबूब सां दिल मुंहिंजे बैत कई, ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि। मूंखे मुरसल जे असना जो कसम, सदा मदह मोहम्मद गाईंदुसि।
अचे अहमद अरबी तसवुर में ऐं दिल जे ख्याल संदे घर में अचे अहमद अरबी तसवुर में ऐं दिल जे ख्याल संदे घर में महबूब जे मंजिल दिल में करे मां साज से जल चाहींदुसि महबूब जे मंजिल दिल में करे मां साज से जल चाहींदुसि सारो ॾेव जहील पियासिया चांडियो अब्द बे हुन लाइ उदासिया सारो ॾेव जहील पियासिया चांडियो अब्द बे हुन लाइ उदासिया मिले मोकल मूंखे मदीने वञी बी विरद दुरूद ॿुधाईंदुसि मिले मोकल मूंखे मदीने वञी बी विरद दुरूद ॿुधाईंदुसि महबूब सां दिल मुंहिंजे बैयत कई ॿिए सां दिल जो हथ न मिलाईंदुसि मोहम्मद दरदी कयां गुलामी मोहम्मद दरदी कयां गुलामी तॾहिं जे हुजां कयां ख़ुदामी मोहम्मद दरदी जे पियो मां मुंहिंजा मके में हुजनि हा जे पियो मां मुंहिंजा मके में हुजनि हा उहे बे मोहम्मद तां क़ुर्बान हुजनि हा असुल खां हुजऊं हा मके जा मुकामी मोहम्मद दरदी कयां गुलामी तॾहिं जे हुजां कयां ख़ुदामी मोहम्मद दरदी मके में जमा मदीने वञा हबीब ने सां हिजरत गॾो गॾु कयां हुजां हाज़िरीअ में कयां एतिरामी मोहम्मद दरदी अबू बकर वांगुर सिखां सचाई ऐं फारूक वांगुर करण बेरियाई अबू बकर वांगुर सिखां सचाई ऐं फारूक वांगुर करण बेरियाई ऐं उस्मान अलीअ जा थियां हुसामी मोहम्मद दरदी जुदी जान बन जी सफ़ा पियो कयां जुदी जान बन जी सफ़ा पियो कयां चपन साठ में पो अखियुनि ते रखां हुज़ैफ़ा थियां मामी मोहम्मद दरदी चवे छा तूं चांडिया तूं ख़ामोश थी वञ चवे छा तूं चांडिया तूं ख़ामोश थी वञ मोहब्बत नबीअ जे मदोश थी वञ ऐं हसान वांगुर मदहबो मुदामी मोहम्मद दरदी मौत वारो बाज़ वींदुई साह जी झिरकी झटे मौत वारो बाज़ वींदुई साह जी झिरकी झटे ऐं बंदा बावर न करे आ ज़िंदगी ॾियणा वटे
जिंदगी ॾींहड़ा वटे वक्त थी वीचार कर कुझु आख़िरत जे वास्ते वक्त थी वीचार कर कुझु आख़िरत जे वास्ते रोज तुंहिंजे ज़िंदगी जो रोज तुंहिंजे ज़िंदगी जो ॾींहुं तो हिकिड़ो खुटे ॾींहुं तो हिकिड़ो खुटे रोज तुंहिंजे ज़िंदगी जो रोज तुंहिंजे ज़िंदगी जो ॾींहुं तो हिकिड़ो खुटे ॾींहुं तो हिकिड़ो खुटे ऐं बंदा बावर न कर आ ज़िंदगी ॾींहड़ा वटे आ ज़िंदगी ॾींहड़ा वटे याद रखजा यार इज़राइल कंहिंजो भी नया याद रखजा यार इज़राइल कंहिंजो भी नया वो हुक्म अल्लाह जे सां वो हुक्म अल्लाह जे सां साह जी तंद थो कटे साह जी तंद थो कटे ऐं बंदा बावर कर आ ज़िंदगी ॾींहड़ा वटे आ ज़िंदगी ॾींहड़ा वटे ऐं बंदा बावर न कर आ ऐं बंदा बावर न कर आ ज़िंदगी ॾींहड़ा वटे आ ज़िंदगी ॾींहड़ा वटे रूह जो पंछी उॾामी जिस्म मां वेंदुई जॾहिं रूह जो पंछी उॾामी जिस्म मां वेंदुई जॾहिं दोस्त ऐं अहबाब ईंदई दोस्त ऐं अहबाब ईंदई जिस्म सामीअ में सटे जिस्म सामीअ में सटे नाज़ जिन ते थो करे से यार ऐं संगती सभई नाज़ जिन ते थो करे से यार ऐं संगती सभई पाण पूरी दई क़बर में पाण पूरी दई क़बर में लाश पेरन सां लटे लाश पेरन सां लटे पाण पूरी दई क़बर में लाश पेरन सां लटे लाश पेरन सां लटे ऐं बंदा बावर न कर आ ज़िंदगी ॾींहड़ा वटे आ ज़िंदगी ॾींहड़ा वटे वक्त खां पोइ कीन कंहिंखे यादि रहंदे यार तूं वक्त खां पोइ कीन कंहिंखे यादि रहंदे यार तूं कुल पढ़ण बि कोन ईंदई कुल पढ़ण बि कोन ईंदई मुंहुं सभई वेंदई मटे मुंहुं सभई वेंदई मटे कुल पढ़ण बि कोन ईंदई कुल पढ़ण बि कोन ईंदई मुंहुं सभई वेंदई मटे मुंहुं सभई वेंदई मटे ऐं बंदा बावर न कर आ ज़िंदगी ॾींहड़ा वटे आ ज़िंदगी ॾींहड़ा वटे ओए वञा दोस्त नबीअ जे तेरे में मन सुलझिए कहे वेरे में मन वसुलझिए कहे वेरे में वञा दोस्त नबीअ जे तेरे में जलसा सदाई सिकायलवा या हिजर फिराक में आयलवा या हिजर फिराक में आयलवा या हिजर फिराक में आयलवा दिल गुंडर दे घेरे में मन वसूल थिए कहे वेरे में मन वसूल थिए कहे वेरे में मना दोस्त नबीअ जे तेरे में तो इश्क नबीअ जो आला उभरे दीदार थिए मुंहिंजी दिलड़ी ठरे दीदार थिए मुंहिंजी दिलड़ी ठरे दीदार थिए मुंहिंजी दिलड़ी ठरे विधो जोश जुदाईअ जेरे में मन वसूल थिए कहे वेरे में मन वसूल थिए कहे वेरे में कई कांग ख्याल उडारिया थो पयो मीर मोहम्मद सारिया थो कई कांग ख्याल उडारिया थो पयो मीर मोहम्मद
सारा तो पयो मीर मोहम्मद सारा तो पयो मीर मोहम्मद सारा तो दिसारो दो रसूल सवेरे में दिसारो दो रसूल सवेरे में मन वसुलतिए कहे मेरे में मन वसुलतिए कहे मेरे में वना दोस्त नबी दे तेरे में मुझो वक्त मुझो हमरा थिए प्यो हामी हजरत शाह थिए प्यो हामी हजरत शाह थिए प्यो हामी हजरत शाह थिए नेने नजर करे न मेरे में नेने नजर करे न मेरे में मन वसूल थिए कहे मेरे में मन वसूल थिए कहे मेरे में चांदे अब्द जी आस पुजाए खुदा पाड़े प्रियन जे पहुंचाए खुदा पाड़े प्रियन जे पहुंचाए खुदा पाड़े प्रियन जे पहुंचाए खुदा न तो रूह रहे रत तेरे में न तो रूह रहे रत तेरे में मन वसूल थिए कहे मेरे में मन वसूल थिए कहे मेरे में रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या इलाहुल आलमीन ससबिनी हाज़िरी के कबूल फरमा मुझे रब्बा के कैसा में मरीजन के शिफा अता फरमा जिनके मामलात में मुजलन उनके कायल मामलन के हल कर फरमा मुझे अल्लाह जड़ा तुझा बाना तुझे महबूब उम्मत की आयु उन हबीबन करीम जैसा के असा जे हालत के रहम फरमा या इलाहुल आलमीन असा के सेहत वाली जिंदगी अता फरमा ता रमजान शरीफ जा रमजान में पूरा रोजा रखी सको या अल्लाह असा जे के असा जे इबादत के असा जे नंदन वडन नेकी को कबूल फरमा नंदा वडा गुनाह माफ कर फरमा सल्लल्लाहु तआला अलैहि व सल्लम मुहम्मद व आलिहि व असहाबी अजमईन बिरहमतिका या रहमत